अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो तो दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पुलिस जेको आहे मिंठार खे लाकअप करे ऐं मल्हार सां गॾु वधे छॾींदो ऐं मल्हार खे चवंदो त हाणे तूं अॼु खां पोइ इन साॻी जॻह ते क़ैद आहीं। ऐं मल्हार जेको आहे हाणे मंठार खे चवंदो त अगरि हिकु चकर मां हितां आज़ादु थियां पोइ इन तुंहिंजे पीउ बालाजी खान खे मां कॾहिं बि बख़्श न कंदुसि। छो जो मां इहो तोसां वाइदो थो कयां, छो जो हुन मूंखे हरभरू क़ैद कराए ऐं मूंखे हरभरू क़ैद कराई। हाणे मां इनखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जे दिलि में इहा गुज़रंदो त अगरि जेकॾहिं मां मिठल जी धीउ राबेल खे जेसीं ताईं ब्लैकमेल नथो कयां ऐं जेसीं ताईं उनखे पंहिंजी घरवारी नथो बणायां, जेसीं ताईं मां मल्हार खे कॾहिं बि आज़ादु न कंदुसि। मतिलबु उनजी ॻाल्हि इहा ई हूंदी। बहरहाल हाणे तव्हां ॾिसंदो त मिठल जेको आहे सभु ज़ोर लाहे छॾींदो ऐं उहो बालाजी खान खे बि मिनतूं कंदो। बालाजी खान खे चवंदो त अरे त तोखां जल्दी जेतिरो थी सघे त तूं मल्हार खे आज़ादु करा। अगरि जेकॾहिं तूं मल्हार खे आज़ादु न करायो त पोइ असां अकेला थी वेंदासीं ऐं मल्हार जी ॻणितियुनि में असां मरी वेंदासीं। रेस बालाजी खान चवंदो त मिठल अगरि हिते करे तोखे रिश्तो कराइणो आहे त पोइ तूं पंहिंजी धीउ जो संग मूंखे ॾे। अगरि जेकॾहिं तोखे रिश्तो न आहे करणो त पोइ मल्हार जो जेको सिर आहे उहो तूं आसुरो न करो उनजो, छो जो हुन जी सिर मां वढण वारो आहियां। अगरि जेकॾहिं मां उनखे वापसि करण वारो हुजां त पोइ कलो पियो उनखे वापसि कराए वञा। हा, छो जो मूं पुलिस जे हथां उनखे मारण जी कोशिशि कई, बहरहाल हू कॾहिं बि ज़िंदा वापसि न ईंदो। मां पुलिस खे फुल इजाज़त ॾेई छॾी। बहरहाल इन जो लाश हाणे तव्हांजे घर में अची सघे थो। बहरहाल हाणे मल्हार कॾहिं बि वापसि न ईंदो, इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो राणी जेको आहे घणो परेशान हूंदो। राणी चवंदो त अगरि जेकॾहिं सिकंदर खे मारण में इन मिंठार जा हथ हूंदा त पोइ मां इन मिंठार खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि ब्रेस बालाजी खान सां गॾु। छो जो हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि हिन ॿिन्हिनि जे मथां साबित थी त पोइ मां इन ॿिन्हिनि खे मारे छॾींदुसि। ऐं राणी जो मां मतिलबु राणी जेको आहे हाणे परेशान हूंदो। राणी चवंदो त हाणे मां इन मिंठार खे जेको आहे ज़िंदगी भर बख़्शींदुसि न, ऐं न ई वरी इनखे पंहिंजो हाणे सॼण सम्झंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सिकंदर जो पीउ जेको आहे घणो परेशान हूंदो सिकंदर जे लाइ। ऐं हू चवंदो त अगरि जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजे पुट खे कुझु थी पियो त पोइ मां अकेलो थी वेंदुसि ऐं पोइ मुंहिंजो जेको आहे लवारस बि कोई न हूंदो ऐं मुंहिंजो साथ ॾियण वारो कोई बि न हूंदो। अगरि जेकॾहिं डॉक्टरनि खे मां मतिलबु त पैसा बचाइण अला करे हू जेको आहे मुंहिंजे पुट जी हयाती बचाए वठनि। अगरि जेकॾहिं हुन मुंहिंजे पुट जी हयाती न बचाए वरिती त पोइ मां अकेलो थी वेंदुसि ऐं पोइ जेको आहे रस बालाजी खान ऐं मूं मथां बि ज़ुल्म कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेर दिलि जेको आहे उनखे चाचो पंहिंजी मिनतूं कंदो त तूं वञ जेको आहे सिकंदर खान जे पीउ वटि। अगरि जेकॾहिं तूं उन वटि न वञे त पोइ असां उनजे ॻोठ में वेठा आहियूं, हू असांजे ॻोठ मां तड़े कढी छॾींदो। इन जे करे तोखां जल्द तो जल्द थी सघे तूं वञी उन सां मिल ऐं तूं उनजे वधाक ते वञ, ॾिस त हू छा पियो चवे ऐं छा सलाह पियो ॾे, छा नथो ॾे। ऐं दोस्तों शेर दिलि चवंदो चाचा न ई मां उन्हनि रेसनि जे उताक ते वियो हा, न ई मां हाणे वेंदुसि, न ई मां उन्हनि जी ग़ुलामी कंदुसि। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।